अॼु जो टॉपिक आहे छा ॿी मखलूक वजूद रखे थी। डॉक्टर सेथ शाक्सटक फल्कियात जो माहिर। जॾहिं आउं ॿारु हुयुसि कॾहिं कॾहिं राति जो आसमान में हज़ारें तारनि ॾांहुं निहारींदो हुउसि ऐं तजसुस थींदो हुयुमि छा उते को थी सघे थो। अॼु ॿी मखलूक एलियन चालाक मखलूक जेका ग्रहनि खां अचे थी, जिन जे बारे में असां कॾहिं न ॿुधो, खोड़ सारियुनि फिल्मनि ऐं टेलीविज़न शोज़ में ॾिसी सघिजे थी। ईअं लॻे थो ॼण ॿी मखलूक हर हंधि आहिनि, पर फिल्म में या टीवी में जेके बि शयूं तव्हां ॾिसो था इहे सच न आहिनि। साइंसदान ॿी मखलूक जे बारे में छा था चवनि? छा उहे वजूद रखे थी? जवाबु आहे असांखे अञा ताईं ख़बर न आहे। अक्सर साइंसदान सोचनि था इहो मुमकिन आहे त ॿी मखलूक उते हुजे। इहो उन करे जो काइनात तमामु वॾी आहे। असां कहकशान जंहिंखे खीरदार सॾीनि था में रहूं था। इहा तारनि जो तमामु वॾो ग्रह आहे ऐं असीं सम्झूं था त असांजी कहकशां में अटकल 1000 अरब ग्रह आहिनि। ॿियो इहो त घटि में घटि अहिड़ियूं ॿियूं 100 अरब कहकशाऊं आहिनि जिन खे असीं पंहिंजे टेलीस्कोप्स सां ॾिसी सघूं था। तंहिं करे ॾिसण जोगी काइनात में ग्रहनि जो तइदादु एतिरो ई आहे जेतिरो धरती जे समुंड किनारनि ते वारी जे ज़रड़नि जो तइदादु आहे। हेॾियुनि सारियुनि जायुनि हूंदे किथे न किथे ॿी मखलूक वजूद रखंदी हुजे। तंहिं करे ईअं फ़र्ज़ु करणु यकीन मैकुल आहे त इहा सचपच वजूद रखंदी हूंदी। असां उन्हनि खे कीअं ॻोल्हे सघूं था? कुझु माण्हू सम्झनि था त ॿी दुनिया खां वॾी अखियुनि वारा घुमाकड़ ख़ला में चकर काटनि था ऐं उहे सासरनि उॾामंदड़ जहाज़ में असांजे आसमान जे चौधारी उॾामनि था। इहो तस्वर ॾाढो दिलचस्प लॻे थो, पर अक्सर साइंसदान सम्झनि था इहो सच न आहे। छो? छाकाणि त सासर उॾामंदड़ जहाज़ बाबति रिपोर्टूं एतमाद जोॻियूं न आहिनि। जॾहिं तव्हां आसमान में हिकु रोशनी ॾिसो था त इहो सम्झणु घुरिजे त उते खोड़ सारियूं शयूं थी सघनि थियूं। मिसाल तौरु थी सघे थो अव्हां हिकु जहाज़, हिकु फुकणे या हिकु सैटेलाइट खे ॾिसंदा हुजो, पर उन्हनि मां का बि रोशनी ॿिए सियारे तां आयल खलाई ॿेड़ी सासर आहे। पर इहो मञण लाइ साइंसदान ठोस सबूत घुरनि था। ॿी मखलूक खे ॻोल्हण जो ॿियो तरीक़ो वॾियूं एंटीनाऊं इस्तेमालु करे ॾूराई दुनिया खां ईंदड़ रेडियो सिग्नल खे मालूम करणु ऐं पकड़णु आहे। जेकॾहिं असां ॿिए सियारे तां हिकु ब्रॉडकास्ट ॿुधी सिग्नल्स जी ॻोल्हा करणु मुंहिंजो कमु आहे ऐं हिन महिल ताईं मूं कंहिं बि ॿी मखलूक जो आवाज़ु न ॿुधो आहे, पर असां फ़क़्ति ॻोल्हा जी शुरूआति कई आहे। आउं सम्झां थो 2050 ताईं मुमकिन आहे त असां हिकु सिग्नल ॻोल्हे लहूं। तॾहिं असांखे उन सुवाल जा धारी मखलूक वजूद रखे थी जो जवाबु मालूम थींदो ऐं जवाबु हूंदो हा।